नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे। लखें करोड़ें बल्कि ला तादाद दुरूद व सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं तमाम नबीअ ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामाईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। नाज़रीन, जीअं त हिकिड़ो सिलसिलो असांजो रोशनी जी वाट प्रोग्राम में जारी आहे, जंहिंमें असां खोड़ सारियूं क़यामत जूं निशानियूं मां ॾाढो पेश कयूं आहिनि। फ़क़ति इहा ई नीयत आहे त तरबियत अहिड़ी भली करियूं असां पंहिंजे नाज़रीन और सामाईन जी, जो दुनिया में जॾहिं जेको कुझु बि थी रहियो हुजे त हीअ हिकदमि ॿुधाए सघनि त असांखे ख़बर आहे जीअं असां उलमा जी महफ़िलुनि में शिरकत कई आहे, तोड़े जो पाण न आहियूं वञी सघिया, पर सिंध टीवी असांखे इहो मैदान, इहो माहौल, इहा सहूलत इनायत फ़रमाई। अल्लाह पाक सिंध टीवी जी समूरी सथ खे असांजे प्रोग्राम मैनेजर, डायरेक्टर ऐं अंदरि कंट्रोल रूम में जेके असांजा एडिटर या ॿिया जेके बि असांजा दोस्त सहकार कनि था, डायरेक्ट या इनडायरेक्ट कैमरामैन वग़ैरह, अल्लाह पाक सभिनी ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फ़रमाए जो सुहिणो प्रोग्राम क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में मिठे महबूब मदीने वारे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रामीन मुताबिक़ क़यामत क़ाइमु थियण खां अॻु में क़यामत जूं निशानियूं आवां ॾाढो पेश करियूं था, ताकी तव्हीं पेशगी तयारु रहो त ईअं ईअं बि थियणो आहे, पाण इन जो हिसो न बणिजऊं। सो अॼु असां जेको टॉपिक चूज़ कयो आहे, जंहिं ते अॼु असां मुफ़्ती साहिब सां गुफ़्तगू कंदासूं, उहो आहे पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फ़रमायो त क़यामत जॾहिं क़ुर्ब क़यामत थींदो, क़यामत वेझो ईंदी, त इहो आलम हूंदो त इल्मु हासिलु कयो वेंदो अल्लाह जी ख़ातिर न ग़ैरुल्लाह जी ख़ातिर, यानी दुनिया जी ख़ातिर। माल कमाइण जे लाइ इल्मु हासिलु कयो वेंदो, दुनिया में शोहरत माणण जे लाइ इल्मु हासिलु कयो वेंदो, पंहिंजो पाण खे वॾो ॾेखारण लाइ तकबुर जे लाइ इल्मु हासिलु कयो वेंदो, ॿिए खे नीचो ॾेखारण लाइ इल्मु हासिलु कयो वेंदो, ऐं मुनाज़रा, मुबाहिसा ऐं मुजादिलो वग़ैरह इन क़िस्म जी हिकिड़ी चाहत हूंदी माण्हू जी त माना मुंहिंजी वाह वाह हुजे। इहो फ़क़ति या वाह वाह या माल जी तलब, अल्लाह जी रिज़ा जी ख़ातिर इल्मु हासिलु करण वारो सिलसिलो घटिजी वेंदो, ख़तमु न थींदो, घटिजी वेंदो। इहो टॉपिक ज़बरदस्त मौज़ू आहे। अॼु असां इन टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ सिंध जे हिकु माया नाज़ आलिम दीन, बल्कि मुफ़्ती तख़सुस फिल फ़िक़्ह, हर आलिम जो नाहे थियलु हूंदो, हीअ स्पेशलाइज़ेशन आहे, स्पेशलिस्ट हूंदा आहिनि फ़िक़्ह जे उलूम ते। सो मुफ़्ती साहिब असां वटि तशरीफ़ वठी आया। मां पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो। मुफ़्ती मोहम्मद इब्राहिम सिकंदरी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अवां जी महिरबानी अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। अल्लाह पाक अवां जी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए ऐं हक़ सच बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं नाज़रीन, सिंध जी कुंड कुड़छ खां असांजा खोड़ सारा सुठा प्यारा ऐं इन खां वधीक प्यारा छा हुजनि जो उनखे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ऐं अल्लाह वारनि जी वखाण जे लाइ हिन दुनिया में मोकिलियो आहे, त पोइ वॾी ख़ुशनसीबी आहे। सिंध सुंवारी आहे, सुंवारी सिंध खे अल्लाह पाक खोड़ सारो सूंह अता फ़रमायो आहे। सुहिणा सुहिणा सनाख़ान असांजे प्रोग्राम में अचनि था। अॼु शाहपुर जहानिया मोरो खां तशरीफ़ वठी आया आहिनि नात ख़ान, उन्हनि खे बि आउं पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते भलीकार चवां थो। मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद अतहर ताहिरी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अवां जी महिरबानी अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। सो नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे त असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला उनजे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी वाखाण सां कंदा आहियूं। अचो त हाफ़िज़ मोहम्मद अतहर ताहिरी साहब खां नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नालो मुबारक, नालो मुबारक, मिठड़ो मोहम्मद ॾाढो प्यारो आ,
उन जे मुहाबे हर मोमिन ता माफ़ मुजारो आ। नालो मुबारक नालो मुबारक मिठड़ो मोहम्मद ॾाढो प्यारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन ता माफ़ मुजारो आ। अर्शी फरशी सदके सजण जे परवर क्या पैदा परवर क्या पैदा। अर्शी फरशी सदके सजण जे परवर क्या पैदा परवर क्या पैदा। रोशन उन जे नूर मझा रोशन उन जे नूर मझा थियो सिज चंड तारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन ता माफ़ मुजारो आ। नालो मुबारक नालो मुबारक मिठड़ो मोहम्मद ॾाढो प्यारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन ता माफ़ मुजारो आ। हज़रत आदम बीबी हवा के बारी बख्श कयो बारी बख्श कयो। हज़रत आदम बीबी हवा के बारी बख्श कयो बारी बख्श कयो। चोत वसीलो तनवर तो चोत वसीलो तनवर तो दिलदार दिलारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन ता माफ़ मुजारो आ। नूह नबी जी बेड़ी बुडण का मौला कई महफूज मौला कई महफूज। नूह नबी जी बेड़ी बुडण का मौला कई महफूज मौला कई महफूज। तैसां गॾु तूफ़ान में आका तैसां गॾु तूफ़ान में आका अंदर उजारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन ता माफ़ मुजारो आ। हज़रत इब्राहीम ऐं उन जे बचड़े इस्माईल उन जे बचड़े इस्माईल तन ते थी भलाई तन ते थी भलाई। छो त उन सां गॾु आका छो त उन सां गॾु आका ई भलारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन ता माफ़ मुजारो आ। नालो मुबारक मिठड़ो मोहम्मद ॾाढो प्यारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन ता माफ़ मुजारो आ। अवेस करनी महबूबन सां केॾी न मोहबत कई केॾी न मोहबत कई। काथे मदीनो पाक त काथे मदीनो पाक त काथे यमन ए यारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन ता माफ़ मुजारो आ। नालो मुबारक मिठड़ो मोहम्मद ॾाढो प्यारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन ता माफ़ मुजारो आ। माशाअल्लाह तबारक व तआला। हाफिज़ मोहम्मद अतहर ताहिरी साहब नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जी सआदत हासिल कई। अल्लाह तबारक व तआला संदन आवाज़ में अञा वधीक बरकतूं अता फरमाए। नाज़रीन अचो त मुफ़्ती साहब सां जो कि मौजूदु गुफ़्तगू जो आगाज़ करियूं। मुफ़्ती साहब सभ खां पहिरियों चाहींदुसि त उहा हदीस मुबारक जंहिंमें पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमायो त अहिड़ो दौरु ईंदो क़यामत जी वेझड़ाईअ में क़ुर्ब क़यामत में जो माण्हू अल्लाह जी ख़ातिर इल्मु हासिल करणु छॾे ॾींदा
वो दुनिया जी ख़ातिर इल्मु हासिल कंदा। उन हदीस मुबारका जा अल्फाज़ मुबारका बयानु फ़रमायो ताकी पोइ वरी असां पंहिंजो सवाल जवाब जो सिलसिलो शुरू करियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि वहदहु वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह अम्मा बाद। सुनन इब्न माजा जी हदीस मुबारका है, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो सयतफ़क्कहून फ़िद्दीन व यक़रऊन अल-क़ुरआन। मुंहिंजी उम्मत में कुछ माण्हू अहिड़ा हूंदा अन क़रीब वो फ़िक़्ह दीन जी हासिल कंदा, यानी इल्म दीन सिखंदा ऐं क़ुरान जी तिलावत कंदा ऐं हू ई चवंदा त असां उमरान वटि हाकिमनि वटि वेंदासूं, उन्हनि खां दुनिया हासिल कंदासूं, पर ईअं कोन थींदो। छो त कंडनि वारो जेको वणु हूंदो आहे उन्हनि मां कंडाई हासिल कया वेंदा आहिनि, त उन्हनि वटि सवाइ बुराइनि जे सवाइ ख़ताउनि जे कुझु बि हासिल कोन थींदो। हाणे हिन हदीस पाक में फरमायो वियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त अन क़रीब फ़िक़्ह दीन में जेका हासिल कंदा, इल्म दीन हासिल कंदा या क़ुरान जी तिलावत हासिल कंदा, उहो दुनिया जी ख़ातिर कंदा ऐं इन जे करे चवंदा त असां उन्हनि हाकिमनि वटि वेंदासूं, उन्हनि वटि दुनिया हासिल कंदासूं, दीन खे बचाए रखंदासूं, पर थींदो ईअं कोन थींदो इन जे उबतड़। छो त पाण फरमायो त हू हाकिम इहे सम्झो कंडनि वारा वण आहिनि, कंडनि वारे वण मां तव्हांखे छा मिलंदो? कंडो ई लॻंदो, अज़ियत ई मिलंदी, कंडो ई लॻंदो। पाण करीमन फरमाए ईअं ई उमरान वटि ख़ताऊं मिलंदियूं, गुनाह ई हासिल थींदा, उते तव्हांखे दीन बि कोन मिलंदो ऐं दुनिया बि कोन मिलंदी। ऐं हिते उलमा लिखियो आहे इन जी तशरीह में त हिते जेके उमरा मुराद आहिनि, हाकिम मुराद आहिनि, उहे मुराद आहिनि जेके ज़ालिम आहिनि। हिते आदिल हुकुमरान मुराद कोन आहिनि, छो त आदिल हुकुमरान वटि वञणु बिल्कुलु जाइज़ आहे। जीअं काज़ी उल क़ुज़ात इमाम अबू यूसुफ़ अलैहि रहम हारून रशीद ख़लीफ़े जा काज़ी उल क़ुज़ात हुआ, पाण उन्हनि जी सोबत में वेंदा ऐं पंहिंजे करे ई उन्हनि खे दीनदारी में शगफ़ हासिल हुयो ऐं इन जे करे ई तालीम उन वक़्तु फैली हुई। त आदिल हुकुमरान वटि वञणु आलिम दीन जो बहितर आहे, ग़ैर आदिल आहे, ज़ालिम आहे, हुन वटि वञणु उलमान जो बुरो आहे। मिरातुल मनाजी जे अंदरि मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी अलैहि रहम लिखनि था, अहिड़ा कारी ऐं आलिम जेके हाकिमनि वटि वञनि था, ज़ालिमनि वटि वञनि था, उमरान वटि, त हू उन मक्खी जे खां बि बदतर आहिनि जेका गंदगी ते वेहे थी। मोहम्मद बिन मसलमा खां रिवायत नक़ल कनि था त मोहम्मद बिन मसलमा फरमाए त उहा मक्खी जेका गंदगी ते वेहे थी उहा उन्हनि आलिमनि ऐं कारियुनि खां बहितर आहे जेके दुनिया हासिल करण जे लाइ हाकिमनि वटि वञनि था। छो त मक्खी त गंदगी खणी अचे थी, ही गंद जे ढेर ते वञे थी, उतां ज़ाहिर उनखे गंदगी मिलणी आहे, खुशबू या को माखी न मिलंदी, खणी उहा जिते ईंदी ऐं मख जिते बि वेहंदी उनखे बीमारी ॾींदी, उनखे बदबू ई पैदा कंदी। पर ही जेके आलिम हूंदा ही पंहिंजो दीन ॾेई करे दुनिया ऐं गंदगी खणी ईंदा। हू त दीन त कोन थी विञाइनि मख, ही पंहिंजो नफ़ो ॾेई करे नुक़सानु खणी ईंदा। इन जे करे मोहम्मद बिन मसलमा फरमाईंदा त ही मक्खी उन्हनि आलिमनि खां बहितर आहे जेके पंहिंजी दुनिया जे ख़ातिर उमरान वटि वञनि था, पंहिंजे दीन ॾेई था अचनि। अच्छा मुफ़्ती साहिबु, जॾहिं ॻाल्हि अचे थी पई इल्मु हासिल करण जी, त आम तौर ते हदीस मुबारका पेश कई वेंदी आहे त तलबुल इल्म फरीदतुन अला कुल्ल मुस्लिम, त इल्मु हासिल करणु हर मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे। उनमें किथे मुस्लिमा बि आहे त माना औरतुनि ते, हर मर्द ऐं औरत ते, हर मर्द ऐं औरत अला कुल्ल आहे न, हर मर्द ऐं औरत ते इल्मु हासिल करणु फ़र्ज़ु आहे। त पोइ जॾहिं इल्मु हासिल करणु फ़र्ज़ु आहे त पोइ ज़ाहिर आहे दुनिया जी ख़ातिर हुजे, दीन जी ख़ातिर हुजे, अल्लाह जी ख़ातिर हुजे या अल्लाह जी ख़ातिर न हुजे, ग़ैर अल्लाह जी ख़ातिर, जॾहिं हेॾा ईअं फरमायो वियो, ओॾा मना कई वई या उनजी तरदीद कई वई, त इन जी हक़ीक़त छा आहे? सभ खां पहिरियों हिन हदीस जो सही मतिलबु इहो आहे त हर मुसलमान आकिल ऐं बालिग़ ते इल्म दीन हासिल करणु फ़र्ज़ु आहे। ते हर मुसलमान मां मुराद आकिल, बालिग़ ऐं मुसलमान मुराद आहे। ॿियो आहे त जेको इल्मु आहे उहो इल्म दीन आहे, दुनियावी इल्मु हासिल करणु फ़र्ज़ु ऐं ज़रूरी कोन्हे। दुनियावी इल्मु जेके फ़र्ज़ उलूम आहिनि उन्हनि जो इल्मु हासिल करण में फ़र्ज़ु आहे। फ़र्ज़ उलूम जेके फ़र्ज़ मामलात आहिनि, मिसाल जे तौर ते तव्हां शादी कई आहे त तव्हांखे निकाह जा ऐं औलाद जा मामलात पढ़णु फ़र्ज़ु इन जे करे आहे
जो तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु अदा न कंदो त गुनाहगार गुनाहगार थींदो थींदो। इल्मु हुजणु तव्हां ते हज फ़र्ज़ु थी वियो आहे त हाणे हज जो इल्मु हासिलु करणु फ़र्ज़ु आहे तव्हां ते रोज़ो फ़र्ज़ु थी वियो आहे त तव्हां ते रोज़े जो इल्मु हासिलु करणु फ़र्ज़ु थी वियो जो तव्हां न त सही रोज़ो न रखे सघंदो तव्हां ते नमाज़ फ़र्ज़ु थी वई आहे त नमाज़ जो इल्मु हासिलु करणु तव्हां ते फ़र्ज़ु आहे जीअं निकाह आहे जेके बि मामलात आहिनि जेके शयूं तव्हां ते लाज़िम थियनि थियूं उनजो पोइ इल्मु हासिलु करण में लाज़िम थिए जी बिल्कुलु हिते इल्म दीन मुराद आहे दुनियावी इल्मु मुराद कोन्हे मुफ़्ती साहिबु नंढिड़ो ब्रेक वठूं कमर्शियल ब्रेक आहे नाज़रीन नंढड़ी साई था वठूं असां इजो था वापसि वरूं ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम रोशनी जी वाट ऐं बहितरीनु मौज़ू आहे तव्हां ॿुधंदो इनशाला खोड़ सारो फ़ाइदो थींदो तव्हांखे भलीकार नाज़रीन नवां ॾिसी रहिया सिंध TV प्रोग्राम ऐं रोशनी जी वाट ऐं मुफ़्ती साहिबु इन जी तशरीह करे रहिया हुआ त इन मां मुराद तलबुल इल्म फ़रीदतुन अला कुल्लि मुस्लिम इन हदीस मां मुराद इल्म दीन आहे अञा कुझु इबाम पैदा थियनि था सवालात करणु असांजो हक़ु आहे जवाबु ॾियणु मुफ़्ती इकराम जो हक़ु आहे छो त असां पंहिंजो हक़ु छो छॾियूं ऐं मुफ़्ती पंहिंजे क़ुरान हदीस जी रोशनी में पेश कंदा अचो त मुफ़्ती साहिब खे ॿुधो जी साईं तव्हांजी अञा तशरीह फरमाए रहिया जी हाणे हदीस मुबारक में जेको इल्म दीन जो सिखण जो हुकुम आहे जो फ़र्ज़ु आहे उहो आहे इल्म दीन यानी उहे इल्मु जंहिंजो इंसान खे पैदा थियण खां वठी मरण ताईं दीनी मामलात आहिनि जीअं तव्हां फरमाए विया निकाह थी वियो निकाह में तमामु तलाक जा मसाइल हुकूक ज़ौजैन ज़हार जा मसाइल जेके बि उन सां रिलेटेड मसाइल आहिनि उहे ईअं ई ख़रीदो फ़रोख़्त त कहिड़ी शइ ख़रीद करणु जाइज़ आहे कहिड़ी नाजाइज़ आहे ऐं कहिड़े तरीक़े सां ख़रीद करण सां भई मकरू थी वेंदी कहिड़े सां फासिद ऐं बातिल थी वेंदी त जेके बि मामलात आहिनि या इबादात आहिनि या वरी एतिक़ादात आहिनि यानी जंहिंजो तालुक़ु अक़ीदे सां आहे उहो फ़र्ज़ु जंहिंजो तालुक़ु इबादात सां आहे उहो बि फ़र्ज़ु आहे सिखणु ऐं जंहिंजो तालुक़ु मामलात सां उथणु वेहणु माण्हुनि सां ख़रीद फ़रोख़्त जेके बि मुआशरत उलूम मुआशरत जेके चवंदा आहिनि जंहिंखे हासिलु न करण सां माण्हू जहन्नमी बणिजे जी बिल्कुलु उहो इल्मु हासिलु करणु फ़र्ज़ु आहे बिल्कुलु अच्छा मुफ़्ती साहिबु सुवालु आहे हिकिड़ो त मतिलबु ज़रूरु न त मुंहिंजो सुवालु हुजे मां बार बार इहो चवंदो रहंदो आहियां त सुवालात असां वटि पहुचंदा आहिनि पोइ असां तव्हांखां पुछंदा आहियूं सुवालु इहो आहे त जॾहिं नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात अक़दस क़ुर्बान साईं जन जे इस्म मुबारक तां त महबूबन करीम अलैहिस्सलाम जो हर फ़ेल असांजे लाइ हुजत आहे जी बिल्कुलु मुस्लमाननि खे महबूबनि जे हर अमल कौल फ़ेल सुकूत इन ते अमल करिणो आहे सो महबूबन करीम अलैहिस्सलाम जी ज़ात अक़दस जॾहिं जंगी क़ैदी कुझु पकड़िजी आया पोइ साईं जन फरमायो त माल ॾेई करे छॾायो पाण खे और चवणु लॻा असां वटि माल न आहे मतिलबु पंहिंजे लफ़्ज़नि में हदीस पेश करियां थो पोइ महबूबन अलैहिस्सलाम खां पुछो तव्हां पढ़ियल आहियो हुनजो हा असांखे तालीम आहे असांजे ॿारनि खे तव्हां पढ़ायो हेतिरा ॿार तव्हां पढ़ायो तव्हां आज़ादु आहियो त पोइ सुवालु इहो आहे जेकॾहिं तव्हां फरमायो था पिया त इल्म दीन हासिलु करणु फ़र्ज़ु आहे त पोइ हू जॾहिं हुया ई ग़ैर मुस्लिम त उन्हनि कहिड़ो दीन जो इल्मु उन्हनि ॿारनि खे ज़ाहिर अॻिते हली करे इहे ई साहबा या ताबा ई थिया हूंदा त उन्हनि काफ़िरनि खां सेखारियो वियो त पोइ जेकॾहिं काफ़िर खां इल्मु हासिलु थींदो त उहो कहिड़ो इल्म दीन हूंदो जी बिल्कुलु हू दीनी इल्मु कोन हो दुनियावी छो त क़ुरान हदीस त हुज़ूर जाने आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुज़ूर जा जेके जलील क़दर वॾा वॾा साहबी हुआ उहे सेखारींदा हुआ दीनी उलूम हाणे हिते हिन मां हीउ साबित त कोन थो थिए त साहबनि खे जो ग़ैर मुस्लिमनि सेखारियो हीउ हिकु फ़र्ज़ु आहे दुनियावी इल्मु फ़ाइदे जे लाइ हूंदो आहे ऐं फ़ाइदो काफ़िर खां बि हिकु त इहा मसइलो अचे थो हासिलु करे सघिजे थो दुनियावी इल्मु हासिलु करणु जाइज़ आहे ग़ैर मुस्लिम खां लेकिन इन हदीस मां तव्हां फ़र्ज़ु साबित नथा करे सघो दुनियावी इल्मनि खे हुज़ूर जाने आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॾिठो त उन्हनि वटि को बि माल कोन्हे चलो हिकिड़ो फ़ाइदो इहो त थिए मुस्लमाननि खे फ़ाइदो त थिए त इहो आहे दुनियावी इल्मु यानी इन मां इहो थियो त दुनियावी इल्मु हासिलु करणु मनो बि न आहे यानी जाइज़ आहे जंहिंमें फ़ाइदो हुजे ऐं इस्लाम जे ख़िलाफ़ न हुजे यानी अल्लाह पाक जी तालीमात क़ुरान पाक जे ख़िलाफ़ न हुजे जी महबूबन करीम अलैहिस्सलाम जन जी सुन्नत जे ख़िलाफ़ न हुजे शरीयत जे ख़िलाफ़ न हुजे दीन जे ख़िलाफ़ न हुजे उहो इल्मु हासिलु करण जी इजाज़त आहे फ़र्ज़ु को बि न आहे फ़र्ज़ु न आहे ऐं ॿी हिते हिकिड़ी ॻाल्हि शायदि साहिल जे ज़हन में अचे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हुकुम ॾिनो त हीउ फ़र्ज़ु थियणु खपे त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो हर हुकुम हर फ़रमान फ़र्ज़ु न आहे हूंदो सुन्नत बि हूंदो आहे ऐं मुस्तहब बि हूंदो आहे कहिड़ियूं सुन्नतुनि सुन्नत मुअक्कदा या ग़ैर मुअक्कदा जी तफ़सील आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आलिशान लाज़मी न आहे त उहो फ़र्ज़ु ऐं ज़रूरी हुजे तंहिं करे असांजी तफ़सील इहा आहे त दीनी इल्मु जेके आहिनि उहे ई फ़र्ज़ु आहिनि हिते आका अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे दुनियावी इल्म जो फ़रमायो त हू फ़र्ज़ु न आहे इन हदीस मां साबित न आहे थियो अच्छा हिन मां इहो बि त थी सघे थो न मुफ़्ती साहिबु त असांखे दीनी उलूम हासिलु करण जे लाइ फ़ी ज़माना सिंधी ॿोली पढ़ंदो त सिंधी में लिखियल किताब पढ़ी सघंदो न क़ुरान
सिंधी तर्जुमो तव्हांखे पढ़णो आहे त सिंधी अचणु घुरिजे। तव्हां उर्दू पढ़ंदव त उर्दू में जेके किताब हदीस या क़ुर जो तर्जुमो आहे उहो तव्हां पढ़ी सघंदव, या शरीयत जा मसइला पढ़ी सघंदव। आला हदल क़यास इंग्लिश आहे या दुनिया जूं जेके बि ज़बानूं आहिनि उन ज़बानुनि में जेके किताब दीनी लिखियल आहिनि त तव्हांखे उहा ज़बान ईंदी न त दीनी कुतुब कीअं पढ़ी सघंदव? छो त इहो ज़रूरी त न आहे त हर सिंधी खे क़ुर पढ़ण बि अचे। क़ुर ठीकु आहे, पढ़ण त सिखी वियो, तर्जुमे जी ख़बर न आहे। तर्जुमे जे लाइ तव्हांखे वरी बि सिंधी पढ़णी पवंदी, सिंधी तर्जुमो, उर्दू वारो उर्दू तर्जुमो, बंगाली में बंगाली तर्जुमो। आला हदल क़यास दुनिया में जेतिरियूं बि ॿोलियूं आहिनि। इन करे उलमान इल्मनि जी बि ॿ कैटेगरी बयानु कई आहे। हिकु उलूम आलिया हमज़े सां, ॿिया आहिनि आलिया। आलिया यानी जेके क़ुर हदीस पढ़ण जा ज़रियो बणिजनि था। उन्हनि इल्मनि जे बग़ैर तव्हां क़ुर हदीस सिखी नथा सघो। जीअं मंतिक थी वियो, बलागत थी वई, फ़साद थी वई, सर्फ़ नहव जेके ग्रामर आहे, त हीअ हिकु सिखणु ईअं त फ़र्ज़ु कोन आहिनि, क़ुर हदीस त न आहिनि, पर क़ुर हदीस जे सिखण जे लाइ मुआविन आहिनि। इन्हनि जे बग़ैर तव्हां क़ुर हदीस सम्झी नथा सघो। इन हैसियत सां ही वाजिबु, हिन हैसियत सां वाजिबु ऐं ज़रूरी थी सघनि था दुनियावी इल्म। जेकॾहिं तव्हांखे क़ुर हदीस सम्झण जे लाइ मुआविन ऐं मुमिद आहिनि, जेकॾहिं उन्हनि जे बग़ैर तव्हां क़ुर हदीस खे सम्झी नथा सघो, ॿियो को ज़रियो कोन्हे, पोइ हीउ वाजिबु ऐं ज़रूरी जे दर्जे में अची वेंदा बिल्कुलु दुनियावी इल्म। माना इहा शइ पहिरीं त मुबाह आहे। जी बिल्कुलु। हर उहो इल्म जेको क़ुर हदीस ऐं शरीयत मुतारा सां न टकराइजे न मुबाह आहे। जेको टकराइजे थो अहिड़ो इल्म आहे जेको क़ुर हिकिड़ी ॻाल्हि करे थो, दुनियावी साइंस या मुशाहिदात ऐं तजुर्बात उहे ॿी ॻाल्हि कनि था पिया। मिसाल जे तौर ते को इल्मु अहिड़ो आहे जंहिंमें चवनि था त इंसान जी इब्तिदा नऊज़ बिल्लाह, मतिलबु मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, माण्हुनि जा सवाल अथनि त यार इंसानु पहिरीं भोलड़ो हुयो, पोइ अॻिते हली करे इंसानु थियो। जॾहिं त क़ुर थो ॿुधाए पियो त सभ खां पहिरीं इंसानु हज़रत आदम अलैहिस्सलाम नबी आहे। हाणे हीअ त सरासर तो हीअ न इंसान ज़ात जी, त इंसानु भोलड़ो हुयो, आदम अलैहिस्सलाम खां सॼी काइनात ठही आहे, यानी इंसान जी इब्तिदा। त अहिड़ा इल्म जेके आहिनि फ़ुज़ूल आहिनि। हालांकि हेॾे अलाह जो क़ुर न से क़तई आहे, होॾे धुको आहे, अंदाज़ो आहे, पक कंहिंखे न आहे त इहो भोलड़े जी औलाद आहे इंसानु। हिकिड़ो अंदाज़ो लॻायो वियो आहे त अहिड़े इल्म खे हासिलु करणु वक़्त जो सियान आहे। जॾहिं तव्हां वटि ऑथेंटिक का ॻाल्हि मौजूदु हुजे, असां वटि ऑथेंटिक हराम आहे। जेकॾहिं क़ुर हदीस सां टकराइजे थो त उहो हराम आहे। अहिड़ो इल्मु जेको क़ुर हदीस जे नसे क़तई जे ख़िलाफ़ु आहे, अहिड़ो इल्मु हासिलु करणु हराम आहे। ॿियो जेको आम आहे, जे क़ुर हदीस जे ख़िलाफ़ु कोन्हे, दुनियावी तव्हां उन मां फ़ाइदो हासिलु करे सघो था, इहो मुबाह आहे। बल्कि जेकॾहिं तव्हांजी उन में सुठी नियत हूंदी त उलमान उनखे मुस्ताहब बि लिखियो आहे। जेकॾहिं दुनियावी इल्म में तव्हांजी सुठी नियत आहे, तव्हां मसलन इंग्लिश इन जे करे सिखो था, तव्हां वञी किथे अंग्रेज़ जे मुल्क में वञी, यूरोप में वञी तव्हां इंग्लिश में तबलीग कंदव, त हिन नियत सुठी आहे त मुस्ताहब थी सघे थो। ऐं हाणे इंग्लिश सिखण जे लाइ मुस्ताहब यानी नेकी जो कमु, नेकी जो कमु आहे। जेकॾहिं इन यूरोप नथो वञी सघे, तां ई वेही करे प्रीच करे थो पियो, तबलीग मुराद आहे उनजे इन ॿोली मां सिखी करे जो पैगाम पहुचाए, उन ॿोली ताकि हक़ सच पहुचे। जी, इन हिसाब सां ई मुस्ताहब थी सघे थो। बाक़ी उहे उलूम जेके क़ुर हदीस जे सम्झण जा ज़रिया आहिनि, चाबी आहिनि, कुंजी आहिनि, पोइ उहे सिखणु वाजिबु ऐं ज़रूरी आहिनि। जेकॾहिं उहे न सिखंदो त क़ुर हदीस सिखी कोन सघंदो। ऐं क़ुर हदीस जो इल्मु जेके फ़र्ज़ उलूम आहिनि उहो ज़रूरी आहे। मसलन जेकॾहिं केरु उर्दू ऐं सिंधी सिखे ई नथो, का ज़बान नथी अचे, मसलन मुंहिंजी ज़बान आहे मारवाड़ी, हाणे मुंहिंजी ज़बान जे अंदरि न क़ुर हदीस तर्जुमो वग़ैरह कुझु बि कोन्हे। हाणे असांजे माण्हू जे लाइ सभ खां पहिरीं उर्दू ऐं सिंधी सिखणु ज़रूरी हूंदी, तॾहिं वञी असां क़ुर हदीस खे सिखूं। इहा डायरेक्ट असां अरबी सिखूं, ऐं अरबी खां बहितर असां पंहिंजे इलाइक़े जी ज़बान असांखे आसान लॻंदी। तंहिं करे हिकिड़ी मिसाल ॾेई तव्हांखे सम्झायमि, इन हिसाब सां ई वाजिबु ऐं ज़रूरी थी सघे। अच्छा मुफ़्ती साहिबु, हिकिड़ो सुवालु आहे त हदीस पाक जेका उर्फ़ आम में मशहूरु आहे, सभिनी ॿुधी आहे तक़रीबन, उतलुबुल इल्म मिनल महदी इलल लहद, त इल्मु हासिलु करियो पींघे खां वठी क़बर ताईं। लहद क़बर त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी आहे, हिकिड़ी जेकी लहद वारी पासे में जेका ठहंदी आहे, लहद में मुराद क़बर आहे बहरहाल। जी बिल्कुलु। त कहिड़ी बि क़बर हुजे, असामी हुजे या लहद हुजे, त माना ईअं खणी चओ त पींघे खां क़बर ताईं। हाणे इहा शयूं मुमकिन त नज़र नथियूं अचनि पियूं, त पींघे में कीअं इल्मु हासिलु कंदो माण्हू ऐं क़बर में कीअं इल्मु हासिलु कंदो, छा मतिलबु आहे हिन हदीस जो? सभ खां पहिरीं इन हदीस ते बि मुहद्दिसीन जो कलाम आहे, वाज़े तौर ते हिन जो सबूत बाद लिखियो आहे, हिन जी को असुलु कोन्हे, पर इन जो मफ़हूम हिकु हिसाब सां दुरुस्त बि आहे। हिते पेंगे खां वठी क़बर ताईं जो मुराद इहा आहे त तव्हांजी जेका ज़िंदगी आहे न, मसलन जीअं तव्हां पैदा थिया आहियो, पैदा थियण मां हिते शूरी ज़िंदगी मुराद आहे। जीअं तव्हांखे शूर आयो आहे, उनखां वठी तव्हां जेसि ताईं मौत न अचे तेसि ताईं तव्हां इल्म दीन सिखंदा रहो। मफ़हूम त दुरुस्त आहे, पर हदीस अहिड़ी
असल इन जी कोन्हे, मफ़हूमन दुरुस्त आहे। असल में छा मुराद आहे, असल कोन्हे मुराद, यानी थोरो वाज़े क्यों हदीस- असांजे नाज़रीन जी भी समझ में अचे, तव्हां आलमान अंदाज़ में गुफ़्तगू न करियो, महिरबानी करे आसान लफ़्ज़नि में ॻाल्हायो। यानी इन जी हदीस जे किताबनि में को हवालो कोन थो मिले, रेफरेंस इन जो अञा सही तरीक़े सां मुहद्दिसीन यानी तक इहो कोन पहुतो किथां साबित नथो थिए त इहा हदीस कहिड़े सहाबी, कहिड़े वली, कहिड़े कहिड़े इमाम किताब या में आहे, कहिड़ी बिल्कुलु किताब में आहे, कोई मतिलबु ईअं ई हिकिड़ी मशहूरु मशहूर थी वियो आहे जुमिलो ऐं मफ़हूमन दुरुस्त आहे त उनजो बयानु करे सघिजे थो, पर हदीस चई कोशिशि कजे बयानु न कजे, छो त हदीस में साबित ई कोन्हे। ऐं जेकॾहिं हदीस वाक़ई साबित न आहे ऐं असां बिला वजह ॼाणे वाणे जेकर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ मनसूब कंदासूं त इन में सख़्तु वईद आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, जंहिं ॼाणे वाणे मूं ते कूड़ ॻाल्हायो, कूड़ ॿधो त उहो पंहिंजो ठिकाणो जहन्नम में ठाहे। माना हर ॻाल्हि खे हदीस चवण खां हदीस चवण असां वटि आम मशहूरु हूंदो आहे न, हदीस में आहे, हदीस में आहे, हालांकि असां ॿुधल ॻाल्हि हूंदी, कंहिं बुज़ुर्ग जो कौल हूंदो या कंहिं ॾाहे जो कौल हूंदो, असां हुनखे डायरेक्ट हदीस जो हवालो ॾींदा आहियूं, त इहो बि ख़तरनाक आहे। ॼाणे वाणे असां कूड़ ॿधूं था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, ऐं उनजो नतीजो छा आहे, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फलियतबव्वा मक़अदहु मिनन्नार, उनखे पंहिंजे ठिकाणो जहन्नम में ठाहिणु घुरिजे। यानी उनजो नतीजो इहो आहे, जेकॾहिं ॼाणे वाणे आका अलैहिस्सलातु वस्सलाम ते कूड़ ॿुधंदो त उनजे लाइ जहन्नम जी वईद आहे। अच्छा, एक हदीस शरीफ में तो उगदु आलिमन औ मुतअल्लिमन औ मुहिब्बन औ जालिसन वला तकुनिल खामिस फतहलिक, और कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम, त छा इहो इन जो मतिलबु छा आहे त तव्हां सुबुह ईअं करियो जो आलिम हुजो या आलिमनि जा शागिर्द हुजो, ऐं मुहिब्बन या उन सां मोहबत करण वारा हुजो, जालिसन या उनजी महफ़िलुनि में वेहण वारा हुजो, इहे चइनि कैटेगरीज़ मां हुजो, पंजा न थी हुजो तव्हां हलाक थी वेंदो, छा मतिलबु आहे इनजो? उनजो मतिलबु इहो आहे त तव्हां कोशिशि इहा ई हुजे, तव्हांजी दीन सां ताल्लुक़ु हुजे। तव्हां जेकॾहिं तव्हां वटि एतिरो टाइम आहे, तव्हां बराए रास्त दीन सिखो, आलिम थी वञो। आलिम जेकॾहिं तव्हां नथा थी सघो, जेकॾहिं तव्हां एॾा मसरूफ़ आहियो, त घटि में घटि आलिम जी सोबत में वेहण वारा हुजो, या वरी तव्हां सोबत में नथा वियो त कंहिं इल्म जी मजलिस में वेंदा कयो। टीं ॻाल्हि या चौथी ॻाल्हि या पंजी ॻाल्हि न हुजे, यानी इन्हनि खां ॿाहिरि चार कैटेगरीज़ हुजो, या त आलिम हुजो या उनजे शागिर्द हुजो, मुतअल्लिमन औ मुहिब्बन, उन सां मोहबत रखो, ऐं जालिस या वरी उनजी मजलिस में वेहो, वला तकुनिल खामिस, इन चइनि खां पंजी कैटेगरी वारा न थियो फतहलिक, हलाक थी वेंदो। त हाणे वाज़े थी वियो न, जेकॾहिं मोहबत करण वारो न हूंदो छा हूंदो? नफ़रत करणो, नफ़रत। ऐं उलमाअनि सां नफ़रत, जेकॾहिं हक़ीक़ी उलमाअनि लिखियो आहे, इन जे करे उन सां नफ़रत आहे त आलिम दीन आहे, इल्म जी बुनियाद ते नफ़रत आहे, त उलमाअनि इनखे कुफ़र लिखियो आहे। जेकॾहिं ज़ाती दुश्मनी जे करे आहे त पोइ बि, मिसाल जे तौर ते मोहम्मद इब्राहिम सां का नफ़रत आहे, को ज़ाती रंजिश जे करे, त इहो माना उहो न आहे, नफ़रत जो गुनाह आहे, नफ़रत जो गुनाह उहो अलॻि आहे, ठीकु आहे। पर जेकॾहिं हिकु मुफ़्ती सां कोई नफ़रत थो रखे, उहो मोहम्मद इब्राहिम आहे, मोहम्मद इलियास आहे, अलादिल क़यास केर बि आहे, उन आलिम सां इल्म जी बुनियाद ते नफ़रत रखणु छा आहे, इस्लाम में ख़ारिज थी वेंदो? जी बिल्कुलु। उलमाअनि इन जी वज़ाहत कई, आला हज़रत इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान अलैहि रहमह फ़तावा रज़विया जे अंदरि ख़ुलासतुल फ़तावा जे हवाले सां लिखियो आहे। माशाअल्लाह। हाणे हदीस पाक जॾहिं तव्हां बयानु कयो था, हाणे जेके चार शयूं फरमाइनि उगदो आलिमन, सुबुह ईअं कयो जो तव्हां आलिम हुजो। हाणे हर माण्हू खां त मुमकिन न आहे जो राति जो सुम्हे या सुबुह जो आलिम थी वञे, पर जंहिंखे अल्लाह तबारक व तआला अता करे खणी लदुन इल्म, उहो त उनजी महिरबानी आहे, जंहिंखे चाहे अता करे, पर इहो आम माण्हू खां ईअं मुमकिन न आहे, हे हिकिड़ो इशारो आहे। हिते इहा बि मुराद आहे, तव्हां आलिम थियण जी कोशिशि में हुजो, इहो त न आहे त हिकिड़े ॾींहं में आलिम थी वञे। हिते इहो मफ़हूम बि आहे, यानी इन जी थोरो वज़ाहत कयो त आलिम थियण लाइ मुरव्विज जा दर्स निज़ामी लाज़मी आहे न? छा आहे, कीअं आलिम थी सघे थो माण्हू? असांजे नाज़रीन ऐं सामीन खे बि ख़बर पवे त जेकॾहिं कोई दिलचस्पी रखे थो त मां हिन उमिरि में, खणी उमिरि केतिरी बि आहे, जी बिल्कुलु, त मां आलिम थियण थो चाहियां, हाणे मां कंहिं मदरसे में वञा, अछी ॾाढी वारो ॿारनि सां गॾु वेहां, सो इहो बि अजीब थो लॻे, ॿार अजीब हरकतूं कंदा, मुंहिंजी शान या इज़त न आहे त मदरसे में वियां, ऐं एतिरी ताक़त बि न आहे जो आलिम साहिब खे वरी अलॻि सां स्पेशल टाइम वठां, साईं मूंखे अची घर में पढ़ाए वञो, उनजे लाइ ज़ाहिर उनखे ॾियणो पवंदो, छो त आलिम आहे, उनखे त पेट पालणो आहे, बचा उनखे अलाह ताला ॾिना आहिनि, त एतिरो वरी उनखे फीस ॾियण जी बि ताक़त न आहे, त पोइ कहिड़ो तरीक़ो आहे जो किताब? मां सवाल तव्हांखे करे थो वञा, कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, तव्हां वज़ाहत आख़िरी हुन में कजो। नाज़रीन, नंढिड़ो कमर्शियल ब्रेक आहे, साईं था वठूं, असां जो था वापसि वरूं, ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट।
भलीकार नाज़रीन ॾिसी रहिया सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जे वाट। माशाल्लाह मुफ़्ती साहब तमामु बहितरीन अंदाज़ में इल्म जी वज़ाहत फरमाए रहिया आहिनि, सम्झाणी ॾेई रहिया आहिनि। अचो त मां सवाल करे चुको आहियां, मुफ़्ती साहब हाणे जवाब जी तरफ़ अचनि था पिया। जी मुफ़्ती साहब। जी साईं, जेकॾहिं को माण्हू बाक़ाइदा इल्म दीन सिखण जे लाइ मदरसे नथो वञी सघे, जामिया नथो वञी सघे, या कीअं आलिम खे पंहिंजे घर अरेंज नथो करे सघे, उनजे लाइ हिकिड़ो ॿियो तरीक़ो आहे। अॼुकल्ह त अञा आसानी थी आहे, ऑनलाइन आलिम कोर्स हलनि पिया। ऑनलाइन छा हूंदो आहे? ऑनलाइन यानी ज़ूम जे ज़रिए, व्हाट्सएप जे ज़रिए उलमा बाक़ाइदे दर्स निज़ामी कराइनि पिया। घर वेठे बिल्कुलु पंहिंजे हिकिड़ी दावत इस्लामी जो पूरो सिस्टम आहे ऑनलाइन जो आलिम कोर्स हले पियो पंहिंजे पाकिस्तान जे अंदरि। यूरोप बिलख़ुसूस इन्हनि जो सुठो कमु आहे। यूरोप जे अंदरि कई अहिड़ा माण्हू आहिनि वेठा हुते आहिनि, पर पाकिस्तान में वेही करे असातिज़ा उनखे इल्म दीन सेखारे रहिया आहिनि। माशाअल्लाह। ईअं करे, या जेकॾहिं ऑनलाइन बि नथो करे सघे त जेके इल्म दीन सिखण जूं बेसिक किताबुनि खे आलिम सां मशवरो करे कहिड़े तरतीब सां कीअं पढ़जनि, उन्हनि जो मुतालो करे, ऐं हफ़्ते में या 2 ॾींहंनि 3 ॾींहंनि में टाइम कढे आलिम वटि वञे त हीउ चैप्टर मूं पढ़ियो आहे, हाणे ही मूंखे तव्हां सम्झायो। अच्छा, आलिम थियण लाइ कहिड़े कहिड़े इल्म जो सिखणु ज़रूरी आहे? इन सां पोइ आसानी थी वेंदी त बाबा ही इल्मु जंहिं पढ़ियो बि ऐं उनजी वधीक सम्झाइण जे लाइ वक़्तनि फ़वक़्तनि उलमा जी महफ़िल में वेठो, उन्हनि खां पुछा कयईं, इबाम ख़तमु कयईं त साईं हीअ ॻाल्हि मूंखे हीअं सम्झ में आई आहे, सही आहे या ग़लति आहे, त पोइ उनजी वज़ाहत थी वञे। सिर्फ़ु एतिरो इरशाद फरमायो त आलिम थियण जे लाइ कहिड़े कहिड़े इल्म जो सिखणु ज़रूरी? जी बिल्कुलु बहितरीनु सुवालु आहे। आलिम थियण जे लाइ सभ खां पहिरीं ग्रामर, अरबी ग्रामर, सर्फ़ ऐं नहव, ऐं उन सां गॾोगॾु मंतिक, बलागत, ही जेके फ़लसफ़ो, ही तमामु ज़रूरी इल्म आहिनि। हिननि जे बग़ैर तव्हां क़ुरान ऐं हदीस खे सम्झी नथा सघो, छो त क़ुरान हदीस में फ़साद बलागत बि आहे, मंतिकी अंदाज़ बि आहे, ऐं ग्रामर त आहिनि। ज़रूरी आहे त कहिड़ी आयत में फ़ाइल यानी फ़ाइल वारी माना कबी, कहिड़े में मफ़ूल वारी यानी फ़ेल कहिड़ो आहे, फ़ेल वारी माना, ही तव्हांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं सर्फ़ ऐं नहव तव्हां पढ़ी ईंदव। त ग्रामर खां यानी बग़ैर उनजे उसलूब खे, उनजे इशारनि खे, हदीस ऐं क़ुरान खे सम्झण जे लाइ ग्रामर सम्झणु ज़रूरी आहे। ॿियो? ऐं उन मंतिक, ठीक, माना ॿोली जो इल्मु। जी, ॿोली जो इल्मु आहे। ऐं ईअं फ़साहत ऐं बलागत जो इल्मु, ही बि ज़रूरी आहे। फ़लसफ़ो बि ज़रूरी आहे। ऐं इल्म तफ़सीर, उसूल तफ़सीर, उसूल हदीस, उन खां बाद में वञी तव्हां क़ुरान जी तफ़सीर सम्झंदव, या क़ुरान सम्झंदव, या हदीस खे सम्झंदव। असां वटि दर्स निज़ामी जो कोर्स आहे। हे त तरीक़ेकार था ॿुधायो न। मां अर्ज़ु कयो आहे इहो त कहिड़ा कहिड़ा उलूम, जीअं बिलफ़र्ज़ उलूम अक़ाइद जो, जी, ऐं जेके आमाल फ़र्ज़ आहिनि पाण ते, जंहिं ते जेके जेके आमाल फ़र्ज़ थियनि था पिया, इहे शयूं आहिनि। ऐं मामलात जो इल्मु आहे, इहे शयूं आहिनि। या अलॻि सां हे त तरीक़ेकार जेको बयानु फरमायो त ग्रामर बि सिखणी आहे, मंतिक़ बि सिखणी आहे, तव्हांखे जेके आहिनि सो इहे फ़लसफ़ो बि सिखणो आहे, सभु कुझु। इहो त वरी हिकिड़ो बाज़ाब्ता हिकिड़ो दर्स निज़ामी थी वई न। मां इहो सुवालु करियां पियो त कहिड़ी कहिड़ी शइ जो इल्मु हासिलु करणु आलिम जे लाइ ज़रूरी आहे, त बाबा इहो इल्मु हूंदो त पोइ आलिम आहे? जी, सभ खां पहिरें एतिक़ादात, अक़ाइद जो इल्मु, अल्लाह ताला जी ज़ात, अल्लाह ताला जी सिफ़ात, अंबिया जे मुतालिक़, फ़रिश्तनि जे मुतालिक़, जिन्ननि जे मुतालिक़, क़यामत वग़ैरह, उन खां अलावा ज़रूरियात दीन जेके ज़रूरियात दीन आहे। उन खां बाद में फ़ुरूई मसाइल, उन में फ़ुरू छा हूंदो आहे? फ़ुरू यानी जंहिंजो ताल्लुक़ अक़ीदे सां न हुजे बल्कि अमल सां हुजे। फ़ुरूइया अमलिया, जीअं इबादात, छो उन्हनि जो ताल्लुक़ इबादात जो अमल सां आहे। अक़ीदे जो इहो हूंदो आहे, तव्हां का ॻाल्हि ज़हन में रखी त भाई मुंहिंजो अक़ीदो इहो आहे, अमल करिणो कोन हूंदो आहे। इंसान जेको मज़बूत नज़रियो आहे, नज़रिए खे अक़ीदो चवंदा आहिनि। ऐं इबादात ऐं मामलात में ॿई शयूं अचनि थियूं, यानी ॿई अमली आहिनि। मामलात में बि तव्हां अमली तरीक़े सां उनजो ताल्लुक़ हूंदो आहे, इबादात में बि अमली तरीक़े सां तव्हांजो ताल्लुक़। एतिक़ादात, इबादात ऐं मामलात, इन में उक़ूबात वग़ैरह ई ज़िमननि सभु अची वञनि, अची वेंदा आहिनि। टे मेन शयूं आहिनि। उहो ई आहे शइ मां पुछणु चाहियां पियो। असां नाज़रीन सामीन जे लाइ वज़ाहत इहा आहे त अक़ाइद जो इल्मु हासिलु कयो, पाण किताब पढ़ो अक़ाइद जा, ऐं उलमा सां उन्हनि जी जेके इबाम तव्हांजे ज़हन में, इबाम मुराद के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके सम्झ में ईंदियूं आहिनि, कॾहिं सम्झ में न ईंदियूं आहिनि, त हिते छा मक़सदु आहे लिखण वारे जो, उहे सभु उलमा सां ई तव्हांखे मिली सघनि थियूं। जेको बाज़ाब्ता आलिम हुजे, हर पेशमा आलिम न हूंदो आहे, हर ॾाढ़ी वारो पटके वारो आलिम न हूंदो आहे। बाज़ाब्ता जेको आलिम आहे उन सां सोबत तव्हांखे इख़्तियार करणी पवंदी। पोइ फ़ोन आहे, मोबाइल आहे, या वञी करे बिलमुशाफ़ा मुलाक़ात करे इहो हासिलु करिणो। ॿियो, तव्हां ते जेके जेके इबादतूं फ़र्ज़ थियूं आहिनि उन्हनि जो इल्मु बि हुजे, ताकी तव्हांखे इबादात जी अदायगी में किथे का ग़लती न थिए। टियों, मामलात,
हाणे मिसाल आहे निकाह थियो त औलाद थींदी, घरवारी थींदी, घरदारी थींदी, महिनत करणी आहे, धंधो करिणो आहे, कारोबार करिणो आहे, वापारु करिणो आहे, त इहे त घणी इबादतूं त न आहिनि, तव्हांजे मामलात आहिनि। त पोइ इहे मामलात जी बि त इजाज़त आहे, पर उनजो इल्मु हासिलु हुजे ताकी माण्हू गुमराह न थिए। जीअं हाणे को कारोबार करे थो, उन में व्याज जो अचे वियो, त हाणे व्याज छा आहे, हराम आहे, जहन्नम में वठी वेंदो इंसान खे। इन जी ख़बर न हूंदी त ज़ाहिर आहे। त इहो इल्मु हासिलु करणु, टिनि शयुनि जो इल्मु जेकॾहिं तव्हांखे सही माना में अचे वियो ऐं कंहिं आलिम इन शइ जी तस्दीक कई त हाणे तोखे टिनि शयुनि जो इल्मु अची वियो आहे, त हाणे हिन खे आलिम चई सघिजे थो। जी बिल्कुलु चई सघिजे थो अहिड़ी। अच्छा, महबूबन करीम अलैहिस्सलाम जो फरमान, अलैकुम बिमुजालसतिल उलमा व इस्तिमाई कलामिल हुकमा फ़इन्नल्लाह युहयिल क़ल्बल मय्यत बिनूरिल हिकमा कमा युहयिल अर्दल मय्यत बिमाइल मतर कमा क़ाल अलैहिस्सलाम। त तव्हां पंहिंजो पाण ते लाज़िम करे उलमा जी महफ़िलुनि में विहणु ऐं दानानि जा कौल ॿुधणु। हिते सुवालु इहो आहे त उलमा जी महफ़िलुनि ते त गुफ़्तगू हली, दानानि जा कौल ॿुधणु हुज़ूर अलैहिस्सलाम छो लाज़िम कया आहिनि? उलमा ज़ाहिरी उलूम बयानु कंदा आहिनि, जेके दाना हूंदा आहिनि हू हिकमत जे तरीक़े ते, बाबा हीउ तव्हां इल्मु सिखियो आहे लेकिन हिन में हिकमत छा आहे, हू जेके बातनी उलूम आहे उनजी रहनुमाई कंदा आहिनि। इनखे सूफ़िया केरु आहिनि दाना मां मुराद? दाना मां मुराद सूफ़िया किराम आहिनि, जेके हक़ीक़ी सूफ़ी आहिनि, अल्लाह वारा आहिनि। हिते उहे ई मुराद हकीम हुकुमा अदीब, हिकु त अदीब उहे आहिनि जेके लिबरल आहिनि, जेके दीन जे ख़िलाफ़ आहिनि। हाणे उन्हनि जे हिन हदीस मां मुराद कोन्हे, हिते अदीबनि मां मुराद उहे हुकमा जेके अल्लाह वारा आहिनि। त हर आलिम जेको आहे उहो वली त न हूंदो आहे। जी बिल्कुलु, हर वली आलिम ज़रूरु हूंदो आहे, छो त जाहिल कॾहिं वली थी नथो सघे, हुनखे पंहिंजी ख़बर न आहे त अलाह जो हुकुम छा आहे, हुनजे रसूल जो हुकुम छा आहे, त उहो वरी कीअं वली थींदो? वली थियण जे लाइ मलंग ऐं नांगो ऐं इहो न हुजे, वली थियण जे लाइ आलिम हुजणु ज़रूरी आहे। ठीकु आहे, त हिते इशारो अलाह वारनि जी तरफ़ आहे। जी बिल्कुलु, अलाह वारा सूफ़ी आहिनि। उलमा जी महफ़िलुनि में बि वियो ऐं अलाह वारनि जी महफ़िलुनि में उनजा कलाम बि ॿुधो, उनजी गुफ़्तगू वेही न सघो त बि इस्तिमा समात करियो उन्हनि जा कौल। त माना अलाह वारनि जी सोबत में विहणु या अलाह वारनि जी सोबत। अच्छा, हाणे सोबत मिसाल जे तौर ते हाणे त गौस पाक जी सोबत, दाता गंज बख्श अली अजमेरी जी सोबत, कलंदर शहबाज़ भेटाई सरकार या सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती जी सोबत में माण्हू हाणे कीअं वेहे? हाणे उन्हनि जी सोबत, उन्हनि जी तालीमात आहिनि, उन्हनि जा किताब आहिनि। अच्छा, हुज़ूर दाता साहब जे मुतालिक़ आहिनि कशफुल महजूब संदन जो किताब आहे, इन जे मुतालिक़ हिकु कौल ही बि आहे त जंहिंजो को मुर्शिद कोन्हे उनजे मुर्शिद हुजण जे लाइ ही किताब ई काफ़ी आहे, यानी रहनुमाई जे लाइ। मुर्शिद यानी रहनुमाई करण वारो। जेकॾहिं को माण्हू अहिड़ो आहे जंहिंखे मुर्शिद नथो मिले त उहो मुंहिंजो किताब पढ़े, इनशाला उनजी रहनुमाई थी वेंदी। त उन्हनि जा किताब, उन्हनि जी तालीमात उलमानि खां ॿुधण ई उन्हनि जी सोबत इहा आहे हिन ज़माने जे अंदरि, जेके बुज़ुर्ग इन दुनिया मां विसाल करे विया आहिनि। माना किताबनि जी सोबत ज़रूरी आहे। जी बिल्कुलु। अॼु असांजे दौर में अलाह पाक रहम फरमाए असांजे हाल ते, जंहिं दौर में क़ुर पढ़ण जो टाइम न आहे माण्हुनि वटि, बदकिस्मती सां माज़रत सां सामीन नाज़रीन मथां कंहिंजी दिलादारी में, छो त कंहिंखे टारगेट त नथो कयां न। असांजी हालत इहा आहे त अॻे ईअं हूंदो जो जॾहिं ॿारड़ा निंड मां उथंदा त उन्हनि खे पहिरीं आवाज़ु क़ुर जी लोली जो मिलंदो हो। ॿारड़ो उथंदो त उनखे ख़बर पवंदी त मुंहिंजी अम्मा क़ुर पढ़े थी पई, बाबो क़ुर पढ़े थो पियो। घरनि में बाक़ाइदा ईअं क़ुर पाक करे लॻी वेंदा, सुबुह जी नमाज़ खां पोइ बावज़ू थी करे त घरनि में ॿारड़ा पढ़ण बि ईंदा हुआ, पाण बि नियाणियूं पढ़ंदियूं, मर्द पढ़ंदा। हाणे त उथण सां ई पहिरीं मोबाइल खणी, उथण सां जेकॾहिं को पहिरियों अमल आहे, अलाह पाक रहम फरमाए मतां को बिस्मिल्लाह बि न चवंदो हुजे उथण महिल, बिस्मिल्लाह, उथण सां ई मोबाइल, त को ख़ुदा जो नऊज़ बिल्लाह को पैगाम त न आयो आहे मारे त बाबा तुंहिंजी निंड क़बूल थी वई, हाणे उथी तूं जन्नती साहिबु, तूं जन्नत मां। हाणे माना एॾो इनहिमाक थी वियो आहे असांजो जो असां मोबाइल खां ॿार कंहिंखे सुञाणो ई कोन था पिया। ऐं हालत इहा वञी बीठी आहे जो माउ वेठी आहे, पीउ वेठो आहे, इन्हनि जो पेरनि खे ज़ोर ॾियणु, मथे खे मालिश या कुझु बि ख़िदमत, जेकी ॾाढा महिमान न पीउ माउ तव्हांजे घरनि में, इहे चंद्री हिन खां पोइ हलिया वेंदा, सॼो ॾींहुं मोबाइल में, सॼो हालत इहा आहे त पोइ इहे माण्हू काॾो उलमान जा किताब पढ़ंदा आहिनि, जिन लाइ को थोरो मुख़्तसिर, छो त टाइम पूरो थी चुको आहे, मुख़्तसिर अहिड़ो को कुझु कयो जो ॿुधायो जो असांजी जेकी नई नसल आहे उहा क़ुर हदीस ऐं दीनी कुतुब जी तरफ़। इन्हनि जे लाइ वाज़े इहो आहे त क़ुर में अलाह ताला फरमाए कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हर साह वारे खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। जॾहिं असांखे ख़बर आहे असांखे मौत ईंदी, असां केतिरा बि दुनिया में अमीर हुजूं या कंहिं लेवल ते पहुतल हुजूं, जॾहिं मौत आई त उनखां बाद में असां आख़िरत जो सोचूं त
मौत खां बाद में आख़िरत में असां जवाबु छा ॾींदासीं, अलाह ताला जे साम्हूं कहिड़े हिसाब सां थींदासीं? मौत यादि हूंदी, मौत त यादि पोइ अल्लाह हूंदी जो रसूल तॾहिं यादि। असां आख़िरत जी तयारी कंदासीं। माशाअल्लाह, वॾी महिरबानी मुफ़्ती साहब, अल्लाह पाक अव्हांखे अजर अज़ीम अता फ़रमाए। बहितरीनु गुफ़्तगू कई, अल्लाह पाक ग़लतियूं माफ़ फ़रमाए जेके ॼाणे वञे अणॼाणे में थी वियूं आहिनि, ऐं तव्हांजो अचणु असां लाइ तमामु वॾो बाइस बरकत आहे। अल्लाह पाक तव्हांजे इल्म अमल में बरकतूं था फ़रमाए। मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद अतर ताहिरी साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। मां थोराए थो तहे दिलि सां ऐं पंहिंजे तमामु नाज़रीन सामाइन जो थोराए थो जेके वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था। असल असांजो सरमायो तव्हां आहियो। मां पूरे सिंध मां जेके बि नाज़वान घुरायां थो या उलमा सगूरनि खे तकलीफ़ ॾियां थो, अचनि था तव्हांजे करे। तव्हांखे जेकॾहिं को फ़ाइदो थिए थो त असांखे ख़ुशी थिए थी, तव्हांजे फ़ाइदे लाइ त सिंध टीवी करे रही आहे। सो महिरबानी करे ॾिसंदा रहो सिंध टीवी, ऐं जेकॾहिं को प्रोग्राम रहिजी वियो हुजे त यूट्यूब ते सिंध टीवी HD इस्लामिक लिखी सर्च करियो, चैनल अची वेंदो, उनखे सब्सक्राइब ज़रूरु करियो महिरबानी करे। भली तव्हां 10 मिंट 15 मिंट प्रोग्राम ॾिसो, पर ॾिसो ज़रूरु रोज़ानो जो बुनियाद ते त पाणी जहिड़ी नरम शइ जेकॾहिं तसलसुल सां पथर ते बि कतिरो किरंदो अचे थो, उन में सुराख़ थी वञे थो। रोज़ानो तव्हां असांजो प्रोग्राम पूरो ॾिसो त महिरबानी, नथा ॾिसी सघो 10-15 मिंट बि जेकॾहिं ॾिसो था न, इनशाअल्लाह अल्लाह जी ज़ात में मूंखे उमेदु आहे त तव्हांखे खोड़ सारो फ़ाइदो थींदो। तव्हां सभिनी जी महिरबानी। अल्लाह पाक चाहियो त सुभाणे साॻे वक़्त ते सिंध टीवी चैनल प्रोग्राम रोशनी जी वाट में तव्हां सां नज़रुनि जी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। मालिक जो कलाम मिठो कुरान करीम आहे, मालिक जो कलाम मिठो कुरान करीम आहे। अव्वल में बिस्मिल्लाह रहमान रहीम आहे, मालिक जो कलाम मिठो कुरान करीम आहे। महबूब मोहम्मद के ई मौजज़ो मिलियो, महबूब मोहम्मद के ई मौजज़ो मिलियो, जंहिं में थियो बयान संदसि इख़लाक़ अज़ीम आहे। मालिक जो कलाम मिठो कुरान करीम आहे। अव्वल में बिस्मिल्लाह रहमान रहीम आहे, मालिक जो कलाम मिठो कुरान करीम आहे। उन जी हिक आयत जहिड़ी केर न पेश कंदो, ही ख़ालिक अकबर जो सो कलाम कदीम आहे। मालिक जो कलाम मिठो कुरान करीम आहे। रब पाक करीमा ही किताब करीम ॾिनो, जंहिंखे की न मञो तंहिं लाइ अज़ाब अलीम आहे। मालिक जो कलाम मिठो कुरान करीम आहे, मालिक जो कलाम मिठो कुरान करीम आहे। रोशनीअ जी वाट तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।